कंहिं मुल्क जो बादशाह संदुसि धीउ शहज़ादी ऐं ज़ाल राणी। हाणे बादशाह जी धीउ अची शहज़ादी वॾी थी ऐं राणी ऐं बादशाह खे अची उनजी शादी जो खुटको थियो त हिते बादशाह ऐं राणी चवणु लॻा संदुसि धीउ शहज़ादी खे त हाणे तुंहिंजी शादी करायूं ऐं चवणु लॻा तुंहिंजी पसंदि जो को शहज़ादो को हुजे त असांखे ॿुधा, जे अगरि न त असीं पंहिंजी मर्ज़ी तां तुंहिंजी शादी करायूं। त शहज़ादी चवणु लॻी त आऊं शादी कंदसि पर पंहिंजे अनूखे तरीक़े सां। त बादशाह चवणु लॻो शहज़ादी खे त अनूखे तरीक़े सां इहा ॻाल्हि असांखे सम्झ में न आई। राणी बि चवणु लॻी शहज़ादी खे। शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु आऊं गज़ कमान खणी तीर हणंदसि, पोइ तीर जिथे बि किरियो जंहिं बि घर ते किरियो जिथे बि किरियो आऊं शादी उन सां कंदसि। राणी ऐं बादशाह चवणु लॻा त हाणे इहो कहिड़ो तरीक़ो आहे। पंहिंजी धीउ शहज़ादी खे चवणु लॻा त ईअं थी नथो सघे, तीर किथे बि किरी सघे थो। त शहज़ादी चवणु लॻी त भले किथे बि किरे ऐं जिथे बि किरियो उन सां शादी कंदसि। त हाणे नेठि बादशाह ऐं राणी चवणु लॻा पंहिंजी धीउ शहज़ादी खे, हाणे हुजे बि उन्हनि जी दादली धीउ हिकिड़ी, चवणु लॻा त भले ठीकु आहे जेका तुंहिंजी मर्ज़ी। हाणे बादशाह ऐं राणी पंहिंजे राजबाग में सभिनि खे ॿुधाए छॾियो। सभु माण्हू अची गॾु थिया। अची सुबुह थियो, काफ़ी माण्हू अची गॾु थिया। हाणे शहज़ादी बि हुजे, गज़ कमान खयो, काफ़ी सारा माण्हू बि हुजनि। हाणे शहज़ादी जीअं तीर हलायो, तीर वञी कंहिं हिकु जॻह ते किरियो। हाणे उहे माण्हू राजबाग बादशाह राणी संदुसि धीउ शहज़ादी सभु आया उन जॻह ते तीर जिथे किरियो हुजे। हाणे ॾिसनि त तीर अहिड़ी जॻह ते किरियो उते हिकिड़ो घोड़ो बीठल हुजे, ॿियो कुझु बि न हुजे उन घर में, सिर्फ़ु हिकिड़ो घोड़ो हुजे, उते तीर किरियो। हाणे सभु ॾिसी हैरान थी विया ऐं चवणु लॻा त हिन घर में आहे त केर बि कोन, सिर्फ़ु हिकु घोड़ो आहे, ॿियो त कुझु बि न आहे। त हाणे हिते शहज़ादी चवणु लॻी त हाणे जेको बि कुझु आहे, घोड़ो आहे या कुझु बि आहे, आऊं शादी इन घोड़े सां कंदसि। त सभु माण्हू हैरान थी विया ऐं चवणु लॻा त ईअं थी नथो सघे, शहज़ादी ऐं हिकु जानवर सां शादी करे, इहा ॻाल्हि ठहे नथी। त हिते बादशाह ऐं राणी पंहिंजी धीउ खे सम्झाइण लॻा ऐं चवणु लॻा त बाबा ईअं थी नथो सघे, पाण मखलूक इंसान ऐं हीउ जानवर सां शादी, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, तव्हां ईअं न करियो। शहज़ादी हुई ज़िदीली, सो चवणु लॻी त न शादी आऊं कंदसि, हाणे इन घोड़े सां कंदसि। बादशाह ऐं राणियूं ऐं शहज़ादा ऐं शहज़ादियूं पंहिंजे वाइदनि जा पका आहिनि। शहज़ादी चवणु लॻी पंहिंजे माउ पीउ खे त कॾहिं बि पंहिंजी ज़िद सां न लहंदा, मूं जेको चयो आहे सो चयो आहे, शादी आऊं कंदसि, सिर्फ़ु इन घोड़े सां शादी कंदसि। अब हाणे ख़ैरनि जो बादशाह ऐं राणी शहज़ादी जे ज़िद जे हेठि झुकी पिया ऐं चवणु लॻा त हाणे जेका तुंहिंजी मर्ज़ी आहे। राज माण्हू बादशाह जा उहे सभु बि हैरान थी विया। हाणे आख़िर शहज़ादी खे सम्झाए त केरु सम्झाए। हाणे नेठि ख़ैरनि जो उन घोड़े सां उन शहज़ादी जी थी वई शादी कराए छॾी बादशाह ऐं राणी। हाणे शहज़ादी उतां पंहिंजे महल मज़ा उन घोड़े खे काए सिधो आहे उन घर में जिते घोड़े जी रिहाइश हुई, घर हो। हाणे उते रहणु लॻा। अची राति जो टाइम थियो, राति जो पोयों वक़्तु थियो त शहज़ादी छा ॾिसे त उहो घोड़ो हिकु शहज़ादे रूप में हिकु शहज़ादो थी वियो, मतिलबु त हिकिड़ो इंसानु हिकिड़ो शहज़ादो थी वियो घोड़े मज़ा। शहज़ादी जॾहिं इहो ॾिठो त अजब में पहुची वई त हीउ छा थी वियो, हिकु घोड़ो इंसानु थी वियो, शहज़ादो थी वियो, तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत। त हाणे शहज़ादी पुछा करणु लॻी उन शहज़ादे खां त ॾे ख़बर छा मसइलो आहे, तूं घोड़ो हुएं ऐं शहज़ादो थी वें। त हाणे ते शहज़ादो चवणु लॻो त इन ॻाल्हि खे छॾे ॾे, तो मूंसां शादी कई आहे, तूं मुंहिंजी ज़ाल ऐं इन ॻाल्हि खे छॾे ॾे त आऊं छा आहियां छा न आहियां, आऊं ॾींहं जो घोड़ो हूंदसि ऐं राति जो इंसानु शहज़ादो थी वेंदसि। अवा चलो ठीकु आहे, वक़्तु पियो गुज़रे, शहज़ादो ॾींहं जो घोड़ो ऐं राति जो शहज़ादो इंसानु। जीअं तीअं वक़्तु हलियो पिए त हिकु चकर हिकु औरत, हिकु माई हिकु औरत आई उन शहज़ादी वटि, शहज़ादो घर न हुजे। त हाणे उहा माई उहा औरत चवणु लॻी उन शहज़ादी खे त मूंखे ख़बर आहे तुंहिंजो मुड़ुसु राति जो शहज़ादो ऐं ॾींहं जो घोड़ो आहे। त शहज़ादी जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त हैरत में पइजी वई, चवणु लॻी त इहो राज़ सिर्फ़ु मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे ख़बर आहे, त हिन माई हिन औरत खे कीअं ख़बर पई। शहज़ादी दिलि में सोचणु लॻी त लाज़मी आहे हीअ औरत ऐं माई का पोतल आहे। त हाणे औरत ऐं माई चवणु लॻी उन शहज़ादी खे तुंहिंजो मुड़ुसु सही थी वेंदो, तोखे हिकिड़ो कमु चवां थी उहो कर। त शहज़ादी दिलि में ख़्यालु कयो त हीअ माई पोतल आहे ऐं हीअ जेको चवे थी सो आऊं करियां ऐं मुंहिंजो मुड़ुसु शहज़ादो सही थी वञे मन। त हिते शहज़ादी चवणु लॻी उन औरत खे, उन माई खे, त ॿुधा छा करिणो आहे मूंखे। त हिते औरत उहा माई चवणु लॻी तूं हीअं कजांइ जो इन शहज़ादे खां पंहिंजी ज़ात पुछा कजांइ,
कोशिशि कजां अगरि ज़ात ॿुधाए वियो त पोइ शहज़ादो तुंहिंजो मुड़ुसु सही थी वेंदो। जे अगरि ज़ात नथो ॿुधाए त कोशिशि कजां हीअ जेका खल आहे घोड़े जी, हीअ जेको राति जो लाहे थो, इहा खल साड़े छॾिजांइ ऐं पोइ हीउ शहज़ादो तुंहिंजो मुड़ुसु सही थी वेंदो। अवा ख़ैरनि जो उहा माई उहा औरत शहज़ादी खे एतिरो कुझु ॿुधाए उहा हली वई। हाणे शहज़ादी अची पंहिंजे मुड़ुसु शहज़ादे जो इंतज़ारु करणु लॻी। नेठि शहज़ादो बि अची पुॻो। हाणे शहज़ादी पुछा करणु लॻी पंहिंजे मुड़ुसु शहज़ादे खां त मूंखे भला ॿुधा तुंहिंजी ज़ात छा आहे। त हाणे हिते शहज़ादो चवणु लॻो त तोखे छा थी वियो जो तूं अॼु मूंखां ज़ात पई पुछा करीं, हेतिरो टाइम तो मूंखां ज़ात न पुछा कई, तोखे केरु कुझु चोरे वग़ैरह वियो आहे या कुझु चई वियो आहे छाजे करे। त हिते शहज़ादी चवणु लॻी त न मूंखे कंहिं कुझु बि न चयो आहे, पर आऊं ॼाणणु थी चाहियां, काफ़ी टाइम पाण गुज़ारियो आहे, काफ़ी वक़्तु गुज़ारियो, मूंखे ख़बर थी पए तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। शहज़ादो चवणु लॻो त न आऊं मुंहिंजी ज़ात तोखे न ॿुधाईंदसि, जे अगरि ज़ात तूं मूंखां पुछा कंदे त आऊं तोखां हमेशह जे लाइ हलियो वेंदसि। शहज़ादी ज़िद करणु लॻी। नेठि शहज़ादे पंहिंजी ज़ात न ॿुधाई। शहज़ादी छा कयो जो उहा घोड़े वारी खल खणी कंहिं बाहि जे मच में उछराए छॾी जेको बंधल हो, ऐं उहा खल सड़ी वई। हाणे शहज़ादो वेतर परेशान थी वियो ऐं चवणु लॻो शहज़ादी खे तो हीउ छा कयो, तोखे ईअं करणु न खपे हा। हाणे शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी खे त चलो ठीकु आहे, तो मुंहिंजी खल साड़े छॾी आहे, पर सुबुह जो तोखे आऊं ॿुधाईंदसि मुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। ख़ैरनि जो हाणे अची सुबुह थियो। शहज़ादो पंहिंजी ज़ाल शहज़ादी खे वठंदे हिकु नदी किनारे ते आयो, जिथे नदी ते पाणी तमामु जाम हो। हाणे हिते शहज़ादो चवणु लॻो शहज़ादी खे त तो मूंखां ज़ात ते पुछा कई न, हाणे तोखे आऊं ज़ात ॿुधायां थो। त शहज़ादी चवणु लॻी त भले ठीकु आहे। शहज़ादी दिलि में इहो ख़्यालु हो, ॿी का लालच न हुई त शहज़ादो पंहिंजी ज़ात ॿुधाईंदो त सही थी वेंदो, मुंहिंजो मुड़ुसु सही थी वेंदो। हाणे उहा माई त चोरे वई हुई, सो शहज़ादी खे दिलि में ॿी का लालच हुई नहीं। शहज़ादी खे त इहो ई हो त मुंहिंजो मुड़ुसु सही थी वञे। सो शहज़ादे जीअं उन नदी में टुॿी हईं, उन पाणी में टुॿी वईं त यको ग़ाइबु थी वियो। शहज़ादी ॿाहिरि इंतज़ारु करणु लॻी। शहज़ादी सोचणु लॻी त शहज़ादो मुंहिंजो मुड़ुसु अञा न आहे वरियो, ख़बर न आहे किॾां वियो, अलाए छा थी वियो। हाणे काफ़ी टाइम थी वियो, काफ़ी वक़्तु थी वियो। शहज़ादी उन नदी किनारे ते उन शहज़ादे जो इंतज़ारु करणु लॻी, पर शहज़ादो न वरियो। हाणे सुबुह खां वठी अची शाम थी वई, पर शहज़ादो न वरियो। शहज़ादो ग़ाइबु थी वियो। हाणे शहज़ादी वेतर परेशान, हिकिड़ो ॾींहुं, ॿ ॾींहुं, 3 ॾींहुं, 4 ॾींहुं अची हफ़्तो गुज़रियो, पर शहज़ादो न वरियो, न आयो। शहज़ादी परेशान थी वई। शहज़ादी आई पंहिंजे पीउ बादशाह वटि, सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हीउ मसइलो हीअं हो ऐं शहज़ादो यको हलियो वियो आहे। हाणे बादशाह पंहिंजी धीउ जे चवण ते अची शहज़ादे खे ॻोल्हराईं, अची ॻोल्हा कई सिपाहियुनि जे ज़रिए, पर मुल्क अट पट आई, पर शहज़ादो न मिलियो। हाणे शहज़ादी वीचारी वेतर परेशान थी वई। शहज़ादी वरी बादशाह खां माना मोकिलायो उतां महल मञा सिधो आई पंहिंजे असली घर में। संदुसि मुड़ुस जो घर हो त ॾिठी उते बि मुड़ुसु न हुजे। हाणे शहज़ादी दिलि में ख़्यालु कयो त वञी किथे ॻोल्हियां इन खे, मन मिली वञे, मुंहिंजो मुड़ुसु ख़बर न आहे किॾां वियो। मूं ज़ात पुछा करे ग़लती करे छॾी, चयो पिए मुंहिंजे मुड़ुसु ज़ात पुछा कंदे त मूंखे विञाए वेही रहंदे। नेठि मूं ज़ात पुछा कई त मुंहिंजो मुड़ुसु माॻे ग़ाइबु थी वियो। हाणे शहज़ादी उतां निकिती पंहिंजे मुड़ुस जी तलाश में, हिते उते ॻोल्हींदी, न मिलियो। अची झर झंग हिते उते ॻोल्हींदे वेला कटींदे हलंदे फिरंदे अची मेनू 2 जो टाइम थियो, पर शहज़ादे जो न ॾस न पतो। हाणे आई कंहिं अहिड़ी जॻह ते वण जे हेठि वेही अची रोअण लॻी। हाणे रोए पई ज़ारो ज़ार त कुदरत सां हिकु तमामु पोतल फ़क़ीर, हिकिड़ो बुज़ुर्ग तमामु पोतल, जंहिंखे इल्मु ऐं ॼाण तमामु जाम हुजे, उनजो गुज़र उतां थियो ॾिसे त कंहिं वण जे हेठि उहा शहज़ादी रोए पई, ज़ारो ज़ार रोए पई। फ़क़ीर दिलि में सोचियो ऐं चवणु लॻो त हीअ शहज़ादी छला पई रोए, छा मसइलो आहे, एॾो ज़ारो ज़ार रोए पई, हिन सां मसइलो छा आहे। फ़क़ीर आयो उन शहज़ादी वटि ऐं चवणु लॻो त बाबा तोसां ख़ैरु आहे, तूं रोए पई, उहो बि ज़ारो ज़ार, छा मसइलो आहे मूंखे ॿुधा। त हाणे हिते शहज़ादी चवणु लॻी उन फ़क़ीर खे त फ़क़ीर साईं हीउ मसइलो मूंसां हीउ आहे। अची सॼी हक़ीक़त करे उन पंहिंजी ज़िंदगीअ उन शहज़ादे जे बारे में सॼी हक़ीक़त करे उन फ़क़ीर खे ॿुधाई। त हाणे त फ़क़ीर चवणु लॻो उन शहज़ादी खे त बाबा रो न, इहा ॻाल्हि, इहा हक़ीक़त तोखे आऊं ॿुधायां थो, जेको बि मसइलो आहे तोखे ॿुधायां थो, इनशा अल्लाह तुंहिंजो हल थी वेंदो। हाणे शहज़ादी कुझु मुरकणु लॻी, कुझु चहिरे ते रौनक अची वई, चवणु लॻी उन फ़क़ीर खे त फ़क़ीर बाबा तुंहिंजे इल्म में का अहिड़ी ॻाल्हि आहे त मूंखे ॿुधा, मन का सनाई थिए मुंहिंजो मुड़ुसु शहज़ादो मूंखे मिली वञे। हाणे फ़क़ीर पंहिंजे इल्म जे ज़रिए, पंहिंजे पढ़ाई जे ज़रिए तमामु पोतल बुज़ुर्ग, तमामु पोतल फ़क़ीर
सो शहज़ादी खे ॿुधाइण लॻो त ॻाल्हि ॿुध, तुंहिंजो मुड़ुसु शहज़ादो हिकु परिस्तान जो शहज़ादो आहे, हिकु परिस्तान जो शहज़ादो आहे। हाणे उहो उतां भॻो, सो हुनजी शादी हिकु परी सां थी थिए। सो हुन शहज़ादे खे पसंदि उहा शहज़ादी न हुई। सो उतां भॻो ऐं हिते ई घोड़े जो रूप करियो ऐं हिते हलंदो हो। परिस्तान जो शहज़ादो आहे ऐं तूं हुनखां ज़ात न पुछा करीं या तो ज़ात पुछा कई। सो मजबूर थी वियो ऐं सो वरी वापसी हलियो वियो हुन परिस्तान। हाणे उते ई आहे ऐं जेका माई जेका औरत तो वटि आई हुई सा परी हुई। सो हुनखे ख़बर पइजी वई त शहज़ादो हिते रहे थो। सो तोखे घटि वधि करे ॿुधाए ऐं हुनखां ज़ात पुछा करण जो ज़ोर रखी तो ते। सो तो शहज़ादे ते ज़ोर रखियो ज़ात पुछा करण जो। सो तंहिंजे करे परिस्तान जो शहज़ादो वापसी परिस्तान हलियो वियो। हाणे तोखे उते ई मिलंदो, बाक़ी तोखे हथु न ईंदो। तोखे उहा जॻह उहा आस्थान आउं तोखे ॿुधायां थो। फिलहाणे हाणे तूं हली वञु, उते परियूं बि आहिनि, उहो शहज़ादो बि उते आहे ऐं तोखे उते ई मिलंदो। सो नेठि उन फ़क़ीर ॾस पतो ॾिनो उन शहज़ादी खे, चवणु लॻो त तुंहिंजो मुड़ुसु तोखे उते ई मिलंदो। फिलहाणे हंधि हली वञु, उते उहो परिस्तान जो शहज़ादो बि हूंदो ऐं परियूं बि हूंदियूं ऐं उन्हनि जो उते ॻोठु वग़ैरह सॼो सिस्टम माना हर शइ उते ई आहे। ऐं वञु, तमामु जल्द वञु, छो त उन तुंहिंजे मुड़ुसु उन शहज़ादे जी अनक़रीब हाणे परी सां अॼु न सुभाणे शादी थियण वारी अथई। शहज़ादी जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी चवणु लॻी त मुंहिंजे मुड़ुस जी शादी ऐं ॿिए कंहिंसां करणु न ॾींदसि ऐं कंहिं बि हाल में उते पुॼंदसि। हाणे ख़ैरनि जो उन फ़क़ीर खां उहा शहज़ादी मोकिलाए सिधो निकिती उन हंधि उन ॻोल्हा, माना उन परिस्तान जी ॻोल्हा जी तरफ़ जिते परियूं रहंदियूं, जिते परिस्तान जो शहज़ादो रहंदो हो। हाणे हणंदी कुटंदी पंधु कंदी उहा शहज़ादी उतां निकिती। हाणे ख़ैरनि जो अची उन इलाइक़े में पुॻी जिते इहे परियूं वग़ैरह रहंदियूं हुयूं ऐं उहो परिस्तान जो शहज़ादो रहंदो हो। हाणे जॾहिं परियुनि ॾिठो इन शहज़ादी खे त सो उन शहज़ादी खे वठी ऐं सिधो आयूं उते। जॾहिं परिस्तान जे शहज़ादे उन संदुसि उन शहज़ादी जे मुड़ुस जी नज़र इन शहज़ादी ते पई त दिलि में चवणु लॻो त हीअ शहज़ादी हिते पुॼी वई, मुंहिंजी ज़ाल हिते पुॼी वई, हाणे हीअ परियूं त हिनखे मारे छॾींदियूं। हाणे का अटकल करियां, का टल करियां, न त मुंहिंजी ज़ाल शहज़ादी मारिजी वेंदी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुंहिंजी तलाश में हिते आई आहे, मुंहिंजे लाइ आई आहे। हाणे उहो शहज़ादो अची पुॻो पंहिंजी ज़ाल शहज़ादी वटि, जंहिंखे परियूं झलियो पियूं अचनि। हाणे पाण में हिन जी मुलाक़ात थी त हिते परिस्तान जो शहज़ादो सो उन परियुनि खां मथे हो। सो चवणु लॻो उन परियुनि खे त तव्हां हिनखे कुझु बि न कजो, न मारिजो, हीअ मुंहिंजी महिमान आहे, हिते वेठी हुजे। हाणे परियूं सो उन परिस्तान जे शहज़ादे जो हुकुम मञियो। सो उते गॾु हुननि खे शहज़ादी खे विहारियो हिन परियुनि। हाणे परियूं चालाक हरामणियूं, सो परियूं चवणु लॻियूं उन परिस्तान जे शहज़ादे खे त भले ठीकु आहे, असां वटि हिते रहे, को मसइलो न आहे। त हिते परिस्तान जो शहज़ादो चवणु लॻो त हिन शहज़ादी खे कजो कुझु बि न, हीअ मुंहिंजी ज़ाल आहे अॻुवारी, हिन सां मूं शादी कई आहे, मुंहिंजी ज़ाल आहे, हिनखे कुझु बि न कजो। त हिते उहे परियूं चवणु लॻियूं, परियूं चालाक हुयूं, परियूं चवणु लॻियूं त असांजा कुझु शर्त आहिनि, जे अगरि हीअ शर्त उहे सवाल भञंदी, उहे शर्त असांजा भञंदी ऐं तूं हिनखे हितां वठी वञिजांइ, परिस्तान में हिनजी शादी करे तूं भले हिनखे हितां वठी वञिजांइ, असांजा शर्त जे अगरि हीअ मञंदी, उहे सवाल, उहे गुज़ारतूं, उहे पहेलियूं, उहे शर्त असीं जेके हिनखे ॾसंदासीं से उहे ई मञे, उन्हनि खे भञे, पोइ भले हिते परिस्तान में तूं हिन सां शादी करे ऐं वापसी पंहिंजी जॻह ते भले तूं हिनखे वठी वञिजांइ। हाणे हिन परिस्तान जे शहज़ादे जी हिन शहज़ादी सां मोहबत बि जाम हुजे, हिन शहज़ादी सां, ऐं परी त हिनखे पसंदि न हुजे जो परी सां खणी शादी करे। त हिते शहज़ादी चवणु लॻी उन परियुनि खे त भले ठीकु आहे, अव्हांजा शर्त अव्हांजा सवाल मूंखे मंज़ूरु आहिनि, मूंखे अव्हांजा शर्त ऐं सवाल ॾियो। त हाणे परी चवणु लॻी उन शहज़ादी खे त हीअ वठि दिलो ऐं फिलाणे हंधा वञु पाणी जो भरे अचु, हाणे दिले में हुजनि तमामु जाम लोगा, यानी सोराख़ हुजनि। हाणे परियूं चवणु लॻियूं त हिनखे खणी वञु फिलाणे हंधि वञु, उतां पाणी भरे आ, हिन पाणी हिते पुॼे त पाणी दिले में ज़रो बि ख़तमु न हुजे, दिलो अहिड़ो भरियलु हुजे ऐं भरे आ। चवणु लॻी त हिन दिले में हेतिरा सोराख़ लॻा पिया आहिनि, हुतां खां पाणी भरिया हिते पुॼंदसि त पाणी त ख़तमु थी वेंदो। त परी चवणु लॻी त इहे तुंहिंजा पहेलियूं आहिनि, इहे तुंहिंजियूं गुज़ारतूं आहिनि, इहे तुंहिंजा सवालनि जो तोखे हल करणा आहिनि, हाणे अॻियां तुंहिंजी मर्ज़ीअ जे हल करे वञी त सही आहे। त हाणे शहज़ादी चवणु लॻी त भले ठीकु आहे, हाणे हुनखे परियुनि जी ॻाल्हि मञणी पई। हाणे ख़ैरनि जो नेठि हुन शहज़ादी उतां दिलो खयो हुन परियुनि खां, जंहिंमें एॾी सारा लोगा हुजनि, सोराख़ हुजनि। हाणे हुन शहज़ादी उहो दिलो खयो, सिधो आहे उन इलाइक़े ते पाणी भरणु। त हाणे ते उहो परिस्तान जो शहज़ादो संदुसि मुड़ुसु शहज़ादो उहो बि अची हाज़िर थियो। हाणे चवणु लॻो उन शहज़ादी खे त पाणी भले तूं भर,
आउं हिते ॾेढरनि खे चयो थो छॾियां, इहे सभु इन दिले मंझि ईंदा, हर हिकु लोघे ते अची बीह रहंदा ऐं पाणी तुंहिंजो पुॼाईंदा हुते, ऐं पोइ उतां निकिरी वेंदा। त शहज़ादी चवणु लॻी पंहिंजे मुड़ुसु शहज़ादे खे त भले ठीकु आहे। शहज़ादो एतिरो कुझु ॾेढरनि खे चई ऐं पाण हलियो वियो। हाणे शहज़ादी जीअं पाणी जो दिलो उन नदी मंझां को पाणी वेंदड़ो उतां भरियो, ऐं ॾेढर जेको आहे सो उन पाकिस्तान जे शहज़ादे जे चवण ते उहो ॾेढर बि सभु उन दिले में ढरिया, हर हिकु उन लोघे ते उन सोराग ते वेही रहिया, ऐं पाणी एतिरो हुजे उहा शहज़ादी खणी अची पाणी जो दिलो अची उन पाकिस्तान माना उन परिन वटि पुॼायो, ऐं पोइ उहा ॾेढर उतां निकिरी आहे। परिन जॾहिं ॾिठो त पाणी एतिरो हुजे त हाणे परिन दिलि में सोच कए त इहे सभु कम उन शहज़ादे जा आहिनि, असांजे शहज़ादे जा कम आहिनि, पाकिस्तान जो शहज़ादो, न त हिन शहज़ादी खे कहिड़ी टल ऐं कहिड़ी अटकल। सो नेठि उहा परियूं चवणु लॻियूं त चलो ठीकु आहे, तूं इहो शर्त असांजो पूरो कयो। हाणे ॿियो असांजो शर्त आहे, हीअ तोखे असीं सारियूं ॾियूं था, हिन मंझां असांखे भत वग़ैरह ठाहिणो आहे, हीअ असांखे साफ़ु करे आणे ॾे, साफ़ु अहिड़ो करे जो हिन मंझां ज़रो टोटो टुकर बि टुटल न हुजे, सही सलामत हुजे, ऐं हिकिड़ो कणो बि हिन मंझां ग़ाइबु न हुजे। साफ़ु चांवर करे असांखे आणे ॾे, हिकिड़ो टुकर बि हिन मंझां न लथल हुजे, ऐं हिकिड़ो कणो बि ग़ाइबु न हुजे। हीअ चांवर असांखे अच्छा करे आणे ॾे, हिन मंझां भत वग़ैरह ठाहिणो आहे। हाणे तमामु ॾुखियो सवाल या शर्त, हाणे इहो थिए त कीअं थिए। हाणे शहज़ादी उहो सारियुनि जो थाल वग़ैरह खयो, त हाणे परियूं त एतिरो कुझु चई ऐं हलियूं वियूं। तमामु ॾुखियो सुवालु हुजे त हिते पाकिस्तान जो शहज़ादो संदसि ज़ाल शहज़ादी वटि अची हाज़िर थियो, त शहज़ादी खे चवणु लॻो, उहो शहज़ादो त तूं परेशान न थी, फिलाणे हंधि वञु, उते माकोड़ियुनि जो आस्थानो आहे, माकोड़ियूं उते तमामु जाम आहिनि, तूं वञी उते मुंहिंजो नालो वठिजांइ, हीअ सारियूं हीअ चांवर तोखे हू साफ़ु करे ॾींदियूं। हाणे शहज़ादी उन संदसि मुड़ुसु शहज़ादी जी ॻाल्हि ॿुधी, सो सिधी आई उन अहिड़ी जॻह ते जिथे माकोड़ियुनि वग़ैरह जा घर हुआ, अची उन संदसि मुड़ुसु शहज़ादे जो पाकिस्तान जे शहज़ादे जो नियापो ॾिनो उन माकोड़ियुनि खे। सो माकोड़ियुनि उन शहज़ादे जो हुकुम मञियो, सो लॻियूं उन चांवरनि खे अछो करणु, चांवरनि खे अहिड़े हिसाब सां अछो कयो जो न उन्हनि जो टुकर बि लथो, ऐं तमामु साफ़ु सुथरा हुजनि, ऐं हिकिड़ो कणो बि ग़ाइबु न हुजे। पर कुदरत सां हिकु मंडी माकोड़ी हिकु चांवर जो कणो खणी हली वई, सा ख़बर ई न पई। हाणे इहा ख़बर अची पाकिस्तान जे शहज़ादे खे पहुची वई त हिकु मंडी माकोड़ी हिकु चांवर जो कणो खणी वई आहे, ऐं सुभाणे मसइलो थींदो मुंहिंजी ज़ाल शहज़ादी लाइ। परिन खे ख़बर पहुची वेंदी, परियूं त हिन खे मारे छॾींदियूं। सो पाकिस्तान जो शहज़ादो यकदमि अची उते पुॻो, चवणु लॻो उन माकोड़ियुनि खे त अव्हां जी मंडी माकोड़ी किथे आहे जेको हिकु चांवर जो कणो खणी वई आहे, इहो मूंखे वापसी आणे ॾियो, न त सुठो न थींदो। सो माकोड़ियूं वियूं, उन मंडी माकोड़ी खे गेले ॿाहिरि कढी आयूं, ऐं मंडी माकोड़ी माफ़ी वठणु लॻी उन पाकिस्तान जे शहज़ादे खां, ऐं चवणु लॻी त मूंखे माफ़ु कर, मूं ग़लती मंझां चांवर जो दाणो खयो। हाणे उहो चांवर जो दाणो बि मंडी माकोड़ी वापसि कयो ऐं उन थाल में लॻायो। हाणे पाकिस्तान जो शहज़ादो त हलियो वियो, ऐं उहा शहज़ादी खणंदे उहो थाल सिधो आई उन परिन वटि। परिन जॾहिं इहो ॾिठो त चांवर पूरा हुजनि, हिकु दाणो बि उन मंझां ग़ाइबु न हुजे, ऐं चांवर साफ़ु सुथरा सही हुजनि, त हाणे शहज़ादी ॿियो शर्त बि उन परिन जो पूरो कयो। त हाणे परियूं दिलि में सोचणु लॻियूं त हाणे छा कजे, कीअं कजे। हीअ शहज़ादी त तमामु हर शर्त हर सवाल पूरा पई करे, ऐं शहज़ादो पाकिस्तान जो हिन जी मदद पियो करे। सो हुननि का टल कई, सो चवणु लॻियूं उन शहज़ादी खे, हीअ हिकु ख़त आहे, हिकु पैगाम आहे, फिलाणे हंधि हली वञु, उते ॾियणो आहे, न हिन खे खोलिजांइ न हिन खे ॾिसजांइ, जे अगरि खोली ॾिठी त असीं तोखे मारे छॾींदासीं, ऐं हीअ पैगाम तोखे फिलाणे हंधि पुॼाइणो आहे। हाणे शहज़ादी उहो पैगाम वग़ैरह कंहिं चिठी जे ज़रिए, कंहिं ख़त जे ज़रिए लिखियलु हूंदो, कंहिं लिफ़ाफ़े में अहिड़े हिसाब सां हुजे। शहज़ादी उहो उन परिन खां खयो ऐं सिधो उन इलाइक़े उन जॻह ॾांहुं निकिती, त वाट ते पाकिस्तान जो शहज़ादो जंहिंखे तमामु जाम ताक़त हुजे अची पुॻो पंहिंजी ज़ाल शहज़ादी वटि, चवणु लॻो त इहो लिफ़ाफ़ो मूंखे ॾे, मूंखे ख़बर त पवे छा आहे हिन में। त शहज़ादी इनकार करणु लॻी ऐं चवणु लॻी त न, ईअं आउं न कंदसि। त नेठि शहज़ादी खे चवणु लॻो, पाकिस्तान जो शहज़ादो संदसि मुड़ुसु चवणु लॻो त मुंहिंजो चयो नथी मञे। त शहज़ादी नेठि हुनजो चयो मञियो, ऐं उहो ख़त उहो लिफ़ाफ़ो उन शहज़ादे खे ॾिनो। हाणे पाकिस्तान जो शहज़ादो उनखे पढ़णु लॻो, उन में लिखियलु हो त हीअ शहज़ादी अचे पई, अव्हां वटि हिन खे मारे ऐं ख़तमु करे छॾिजो, एतिरो कुझु लिखियलु हुजे। हाणे शहज़ादो सम्झी वियो
त इहा परियुनि जी चाल आहे। सो शहज़ादे छा कयो, हिकु ॿियो लिफ़ाफ़ो उन शहज़ादी खे ॾिनो पंहिंजी ज़ाल खे ऐं चवणु लॻो त हीअ वञी उते पुॼाइजांइ। हाणे शहज़ादी पंहिंजे मुड़ुस जो हुकम मञियो। सो सिधो आहे उन इलाइक़े में, उन जॻह में, उते बि को परियूं रहंदियूं हुयूं। सो हीउ लिफ़ाफ़ो उन परियुनि खे ॾिनो। परियुनि जॾहिं इहो लिफ़ाफ़ो पढ़ियो त उन में लिखियलु हो त हीअ हिकु शहज़ादी आहे, ऐं परिस्तान जो शहज़ादो आहियां, हिन खे मोकिलियां पियो। हिन खे सुठे नमूने सां सजाइजो, दुल्हन कजो, हिन खे तयारु करे ऐं हिन खे वठी अचिजो पंहिंजे परनि ते मूं वटि, मुंहिंजे मुल्क में वठी अचिजो। हाणे हुन में एतिरो कुझु लिखियलु हुजे। हाणे हुन परियुनि एतिरो कुझु पढ़ियो। सो लॻियूं उन शहज़ादी खे तयारु करणु, दुल्हन करणु। तयारु करे ॾाढो सुठे नमूने सां दुल्हन करे, सुठा वेस वॻा कपिड़ा पाराए ऐं पंहिंजे परनि ते खणी ऐं सिधो आयूं उन परिस्तान जे शहज़ादे वटि। परिस्तान जे शहज़ादे जॾहिं ॾिठो त उनखे ॾाढी ख़ुशी थी, ऐं हिते जी परियुनि ॾिठो त शहज़ादो पंहिंजी चाल पूरी करे वियो। सो नेठि टई शर्त, टई सवाल सो हिन शहज़ादी पंहिंजा पूरा कया। सो परियुनि जो वस न हलियो। परिस्तान जो शहज़ादो त सरदार हुजे, सो ज़ोर हुजे ताक़तनि में। परियुनि कई बस, परियुनि कई माठ। सो नेठि उन परिस्तान में उन शहज़ादे जी वरी ॿिए दफ़ा थी उन शहज़ादी सां शादी परिस्तान जे मुल्क में। ऐं पोइ उहो परिस्तान जो शहज़ादो उन शहज़ादी खे वठी सिधो आयो उन पंहिंजे पुराणे घर में, जिते शहज़ादे जो घोड़े जो रूप हुजे। हाणे उहो परिस्तान जो शहज़ादो, उहा शहज़ादी उते ई रहणु लॻा ऐं हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़ारणु लॻा। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो, आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।